नाज़रीन, सिंध रेंजर्स पारां शिकारपुर के कचे के इलाके में ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई जारी आहिनि। रेंजर्स तर्जुमान मूजिब शिकारपुर के खानपुर के इलाके शेर मोहम्मद बिरोही ॻोठ मां जवाबदार चाकर के गिरफ़्तार किया वियो आहे। गिरफ़्तार जवाबदार चाकर फुर भुंग लाइ अगवा क़त्ल ऐं सहूलतकारी समेत मुख़्तलिफ़ संगीन केसनि में पुलिस के घुरबल हो। रेंजर्स तर्जुमान मूजिब जवाबदार वटां SMG पिस्टल ऐं वॾे तादाद में गोलियूं हथ कई वियूं आहिनि। रेंजर्स तर्जुमान मूजिब जवाबदार ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ थाणनि ते 15 खां वधीक केस भी दाख़िल थियल आहिनि। सिंध रेंजर्स पारां शिकारपुर के कच्चे के इलाके में ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई जारी आहिनि। रेंजर्स तर्जुमान मूजिब शिकारपुर के खानपुर वाले इलाके में शेर मोहम्मद बिरोही ॻोठ मां जवाबदार चाकर के गिरफ़्तार किया वियो आहे। तर्जुमान मुताबिक़ गिरफ़्तार जवाबदार चाकर फुर भुंग लाइ अगवा क़त्ल ऐं सहूलतकारी समेत मुख़्तलिफ़ संगीन केसनि में पुलिस के घुरबल हो। रेंजर्स तर्जुमान मूजिब जवाबदार वटां SMG पिस्टल ऐं वॾे तादाद में गोलियूं हथ कई वियूं आहिनि। रेंजर्स तर्जुमान मूजिब जवाबदार ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ थाणनि ते 15 खां वधीक केस दाख़िल थियल आहिनि। सिंध रेंजर्स पारां शिकारपुर के कच्चे के इलाके में ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई जारी आहिनि। इन हवाले से रेंजर्स तर्जुमान जो चवणु आहे त शिकारपुर के खानपुर वाले इलाके में शेर मोहम्मद बिरोही ॻोठ मां जवाबदार चाकर के गिरफ़्तार किया वियो आहे। रेंजर्स तर्जुमान मुताबिक़ गिरफ़्तार जवाबदार चाकर फुर भुंग लाइ अगवा क़त्ल ऐं सहूलतकारी समेत मुख़्तलिफ़ संगीन केसनि में पुलिस के घुरबल हो। तफ़सील मालूम कंदासीं। अब्दुल्ला सोलंगी असांखे जॉइन कयो आहे। अब्दुल्ला, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। आज बिल्कुल ॾिसो, पाकिस्तान रेंजर्स सिंध पारां कराचे में जेके ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई आहिनि उहे जारी आहिनि। शिकारपुर जे खानपुर तालुके वारे इलाइक़े शेर मोहम्मद बिरोही जे ॻोठ मां जेको कार्रवाई करे जवाबदार चाकर खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जॾहिं त रेंजर्स तर्जुमान मूजिब त गिरफ़्तार जवाबदार चाकर फुर भुंग लाइ अगवा क़त्ल ऐं सहूलतकारी समेत मुख़्तलिफ़ संगीन केसनि में जेको आहे पुलिस खे घुरबल हुयो। जॾहिं त 15 खां वधीक मुख़्तलिफ़ थाणनि ते केस में दाख़िल थियल आहिनि। जवाबदार वटां हथियार हथ कया विया आहिनि ऐं तर्जुमान मूजिब त SMG पिस्टल ऐं वॾी तादाद में गोलियूं पिण हथ कयूं वियूं आहिनि। रेंजर्स तर्जुमान जी पिण ॿुधायो आहे त जवाबदार ख़िलाफ़ जेके 15 खां वधीक केस दाख़िल थियल आहिनि। जॾहिं त सिंध सरकार पारां शइ जी क़ीमत 20 लख रुपया मुक़ररु कई हुई। इनाम याफ़्ता ॾोहारी आहे जेकी गिरफ़्तार कयो आहे। जॾहिं त पुलिस जे हवाले वधीक कयो आहे। उन सां गॾोगॾु रेंजर्स तर्जुमान जी पिण चयो आहे त जेके मुख़्तलिफ़ कार्रवायूं आहिनि उहे कचे में थी रहियूं आहिनि, जंहिंमें केतिरा ई जेके ॾोहारी पिण गिरफ़्तार कया विया आहिनि ऐं जेके अॻिते ईंदड़ जेके ॾोहारियुनि गिरफ़्तार कयो वेंदो।